पेशावर के पुलिस लाइन्स में मस्जिद अंदर थियल आपघाती धमाके के शहीदन जो अंक वधी 93 थी वियो। 221 जख्मी जो इलाज जारी। शहीदन जा लाश पोस्टमार्टम बाद वाट्सन हवाले। सिक्योरिटी हाई अलर्ट। KPK में एक ॾींहं जो सोग। क़ौमी झंडो भी निवियल। सेनेट में पेशावर में थियल दहशतगर्दी वारे वाक़े ते बहस। सेनेटर्स पारां पेशावर हमले की जांच पार्लियामानी कमेटी जरिए कराइण जो मुतालबो करे छडियो। पीपल्स पार्टी सेनेटर रज़ा रबानी चयो त पार्लियामेंट के एतमाद में वठण खां सवाइ TTP के ॾेह वरण ॾिनो वियो। ॻाल्हियुनि बाबति बि आगाह न कयो वियो। इंतहा पसंदनि सां ॻाल्हियुनि जे अमल खे आउटसोर्स कयो वियो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराए दहशतगर्दीअ जे वाक़िअनि बाबति बहस करायो वञे। मुल्क के इस्तेहकाम लाए दहशतगर्दन के शिकस्त ॾियण ज़रूरी है। दहशतगर्दी खिलाफ जंग में कामयाबी भी मिलियूं आहिनि। वॾे वज़ीर मुरादल शाह चयो आहे त कराची में चूंडूं पहिरीं थी चुकियूं हुयूं त पीपल्स पार्टी के अञा वधीक सीटूं मिलन हा। मुंहिंजी ख्वाहिश है त कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो थे। सिंध में तारीख़ की सभ खां वॾी ॿोॾ आई। 20 लख मुतासिरनि के घर ठाहे ॾियणा आहिनि। फाइनेंसिंग जो इंतजाम करे रहिया आहियूं ऐं कम भी शुरू कयो आहे। तोशाखाना केस में इमरान खान ते फर्द जुर्म 7 फरवरी ते लागू थींदो। इस्लामाबाद की अदालत फैसलो ॿुधाए छडियो। तोशाखाना केस में तलबीअ बावजूद इमरान खान ज़ाती हैसियत में पेश न थियो। इमरान खान के वकील संदसि मेडिकल सर्टिफिकेट पेश कयो। ॿिनि केसिस में इमरान खान की ज़मानत में 10 फरवरी ताईं बाद। IMF वफ़द जूं इस्लामाबाद में पाकिस्तानी अमलदारनि सां ॻाल्हियूं जारी। IMF वफ़द मुआहदे जी शर्तुनि ते अमल करण जो मुतालबो करे छडियो। टैक्स ओगाड़ी जा रखियल हदफ़ ऐं निजकारी वारनि प्लान्स ते बि अमल करण जो मुतालबो। पाकिस्तानी वफ़द IMF वफ़द के शर्तुनि ते अमल जी ख़ातिरी कराई छॾी। बलूचिस्तान के वक्ती गवर्नर जान मोहम्मद जमाली जी सेनेटर सनाउल्लाह जमाली जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात। शहबाज शरीफ चयो आहे त बलूचिस्तान जे तरक्की हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। सूबे जे महरूमनि के मुआशी तरक्की नौजवाननि के मौक़ा फराहम करे ख़त्म कंदासीं ऐं सूरत-हाल के बहितर बनाईंदासीं। नेपरा के इलेक्ट्रिक की बिजली 10 रुपया 80 पैसा सस्ती करण की मंजूरी दे छड़ी। कराची इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी 10 रुपया 26 पैसा घटाई की दरख्वास्त कई हुई। नेपरा ॿियनि डिस्कोस लाइ बिजली 2 रुपया 32 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾिनी। वापेदारनि के फरवरी वारे महीने में रिलीफ मिलंदो। चौधरी शुजात हुसैन काफ लीग जो सदर बरकरार। इलेक्शन कमीशन फैसलो ॿुधाए छडियो। चौधरी शुजात हुसैन के हटाइण वारो काफ लीग जे सेंट्रल वर्किंग कमेटी जो फैसलो गैर कानूनी करार ॾींदे रद्द करे छडियो। इमरान खान के पार्टी चेयरमैनशिप तां हटाइण वारे केस में इलेक्शन कमीशन धुरनि के नोटिस जारी करे छडिया। लाड़काणो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान के वारसनि जो नए देरे में सखर लाड़काणो रोड ते धरणो। वारसनि मूजिब नौजवान शौकत मेवण के पुलिस 3 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो हो, जंहिंखे रात कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿियनि खे बि ज़ाहिर कयो वञे। अकरी चौदगी में पैसनि जी ॾेती लेती तां नौजवान क़त्ल। ॻोठ गुलन बुर्दी में कर्ज़ वापस न ॾियण तां जवाबदार लठियूं हणी नौजवान नूरल बुर्दी खे क़त्ल करे छडियो। मेड़ वेझो ॻोठ जाफर चांडियो में संगावती तकरार तां क़त्ल थियल भाउ ऐं भेण जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ज़ख़्मी थियल 5 ॼणा लाड़काणे मुंतकिल, 1 ॼणो गिरफ़्तार। केस दाख़िल न थियो। गुज़िरियल ॾींहुं सोटरनि विच में संगावती तकरार तां झेड़े में भाउ ऐं भेण क़त्ल थिया हुआ।